अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था भान सईदाबाद खां। भान सईदाबाद शहर में पब्लिक हेल्थ खाते के अमलदारन की नाअहली और मुबैना करप्शन सबब शहर के मुख्तलिफ़ इलाक़न में पीअण के पानी जो बहरान पैदा थी वो है। शहरी पानी के फुड़े लाइ परेशान आहिनि। शहर के चन्ना पाड़े, मेंगल चौक, शेख पाड़े, जंगेजा महले, तकी सैयद सलमान शाह कॉलोनी, भान शेख शाहानी महला, मेमुण महला, भान शेख महला, जमाली कॉलोनी, शहबाज कॉलोनी, गफूर शाह महला, सैयद महला समेत बिन इलाक़न में पानी के बहरान सबब रहवा सख्त परेशान आहिनि। उन सिलसिले में शहरी एक्शन कमेटी पारा मौलाना मोहम्मद माशूक अली मजिद, शौकत मरी, खुदा बख्श बिरोही के अगवानी में एहतजाजी मुजाहिरो करे प्रेस क्लब भान हेल्थ के अमलदारन खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। जिए त असांजे शहर भान सईदाबाद में पीअण जो पानी अणलभ थी वियो आहे। मसाजिद जेके आहिनि, मसाजिद में वज़ू करण जे लाइ पानी कोन्हे। जेकॾहिं अल्लाह माफ़ी ॾिए तो मैयत थी वञे त गुसल ॾियारण लाइ बि पानी जेको सो अणलभ थी वियो आहे। ऐं तमामु जेको सो हिकिड़ो बनियुनि जो पानी त पंहिंजी जाइ ते, पर पीअण जो पानी बि असां भान सईदाबाद जे शहर वासियुनि खे कोन्हे। लिहाज़ा असां आला अख़्तियारुनि खां मुतालबो था कयूं त असांखे पीअण जो पानी फ़राहम कयो वञे। मेहरबानी आशिक़ भाउ, करीम भाउ, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल 1 महीने खां वठी भान वासियुनि सां मुसलसल ज़ुल्म ॾाढ कयो पियो थो वञे। पीअण जो पानी बंदि कयो वियो आहे। हाणे शहर जी इहा हालत आहे जो पीअण जो पानी कोन्हे। शहर वारा रक्षनि ते, मोटरसाइकिलनि ते ॿाहिराड़ी मां, नलकनि मां, मोटरनि मां वही पानी भरे था अचनि। इहे सॼो ज़ुल्म असां जेको कयो वेठी आहे सो पब्लिक हेल्थ खातो करे वेठी आहे। जे मंसूर बूबक जे आसपास सवन जे तादाद में आरो प्लांट नाकारा कया। उन्हनि इन वाटर सप्लाई स्कीम खे हथु विझी हींअर भान सईदाबाद जी स्कीम खे पिणु नाकारा करे छॾियो आहे। असां आला अमलदारनि खां, उहिदेदारनि खां, CM सिंध खां, विफ़ाक़ी मिनिस्टर बराए सिहत खां इहो मुतालबो था कयूं त सिंध हुकूमत जी इन नाअहली ख़ासि तौर ते भान वासियुनि सां कंदड़ ज़ुल्म जेको आहे इन पब्लिक हेल्थ जो इन जो नोटिस वठी भान वासियुनि खे साफ़ पीअण जो पानी फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हिन एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। त ये 4 महीने खां वठी ज़रई पानी त बंदि थी वियो, पर बहरहाल हींअर जेको भान शहर आहे उन में पीअण जो पानी अड़लभ थी वियो। साईं अव्हांखे पाण ख़बर आहे त असांजे हिन पूरी UC में वेचारा माण्हू जंहिं वटि बाइक आहे त मोटरसाइकिल बाइक आहे ऐं पेट्रोल जो सहारो आहे त उहो बाइक ते खणी ईंदो आहे, न त 10-10 किलोमीटर जरियुनि ते पैदल जेको आहे नलकनि में लाइन लॻल हूंदी आहे पीअण जे पानी जो। पीअण जो गुज़ारिश आहे त महिरबानी करे ज़रई पानी त न मिली सघियो, पर पीअण जो पानी त ॾियो खुदा रा।